सिंध ट्रिब्यून सां गॾु आऊं ऐं आज़ाद लाल सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। रजब भट्ट जे मामलो जेका आहे उहो हाणे वधी करे जेका आहे सिंध हुकूमत ऐं वकीलनि जे जहिड़े तरफ़ वधे पियो। गुज़िरियल ॾींहुं जेका आहे नामियारो यूट्यूबर रजब भट्ट के केस जी सुनवाई जे हवाले सां कराची जी सिटी कोर्ट में पेश थियो, जिते जेका आहे वकीलनि जी अॻी जेका उहो अदालती कार्रवाई जी बाइकाट जेका एहतिजाज हलियो पियो, उन विच में हू जेका आहे पेश थियो, जंहिं दौरान वकीलनि ऐं जेका यूट्यूबर जे विच में छिकताण पैदा थी। छिकताण खां पोइ जेका तशदुद कयो वियो, उनजा कपिड़ा वग़ैरह फाड़िया विया, जेके उनजा फुटेज मुख़्तलिफ़ मीडिया जे प्लेटफॉर्म ते वायरल थिया। उनखां पोइ जेका आहे कल्ह की तारीख़ में अली इशफाक वकील आहे, उनजी फरियाद ते ॿिनि वकीलनि ते एफआईआर दाख़िल कई वई आहे। वकील फता चांडियो ऐं उनखां अलावा रियाज़ सोलंकी ते जेका आहे एफआईआर दाख़िल कई वई आहे। एफआईआर में ॼाणायो वियो आहे त वकीलनि असां ते तशदुद करे जेका रजब भट्ट जा कपिड़ा वग़ैरह फाड़िया ऐं उनखे धमकियूं ॾिनियूं ऐं उनखां अलावा जेका आहे उहो ॼाणायो त फता जेका आहे उन ते उन पारां जेका आहे उहो उनजो बैग जेको खयो गुम कयो वियो। बैग में 3 लख रुपया हुआ, जंहिं बैग असांखे वासी मिलियो, पर उन में 3 लख रुपया गायब हुआ। उहो बि शयूं ॼाणाई वियूं आहिनि। ऐं उनखां अलावा जेका अॼु जेके वकील आहिनि उहो कराची बार सिटी बार कोर्ट जा जेके आहिनि वकील उहो रोडनि ते निकिरी आया आहिनि। उन्हनि पारां जेका आहे एम ए जना रोड ते मुसलसल 5 खां 7 कलाक ताईं धरणो जेको आहे जारी आहे, अञा त हले पियो धरणो। ऐं वकीलनि जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त असांजी जेका आहे उहो काउंटर एफआईआर कई वञे ऐं वकीलनि जो चवणु आहे त जेका असां इहा जेका एफआईआर थी आहे रजब भट्ट वारी, उन खां अॻु में असां जेका दरख़्वास्त ॾिनी हुई त जेका हमिलो कयो आहे कोर्ट ते ऐं उन खां अलावा वकीलनि सां बदतमीज़ी कई आहे, वकीलनि खे धमकायो आहे, हिन जी एफआईआर दाख़िल कई वञे। पर सिटी कोर्ट थाणे जी जेका आहे उहो थाणो उन पारां जेका आहे उहो एफआईआर दाख़िल न कई वई, उन ते को बि अमल दरामद न थियो। पर लाहौर जो जेको वकील आयो, उन्हनि जी फरियाद ते रजब भट्ट ते तशदुद वारी एफआईआर दाख़िल कई वई आहे। उन पारां जो अॼु पंहिंजो आमिर नवाज़ वड़ाइच जी अॻुवाणी में जेका धरणो लॻल आहे, ऐं उन हिकिड़ी पंहिंजी ॻाल्हि ॿोल बि इहा बि ज़िक्र कयो आहे त कराची बार जेतिरी कमज़ोर न आहे। उन ॿुधायो आहे त जेका एफआईआर दाख़िल थी आहे, पोयां जेका असांजी सिंध हुकूमत आहे उनजो बि हथु आहे। सो उन सिधी तरह जेका इशारो आहे उहो ज़िया लंजार था कयो आहे, छो त गुज़िरियल तव्हां ॾिसो जेका कराची हाई कोर्ट जेका आहे सिंध हाई कोर्ट, उनजी इलेक्शन उनजी बार जी इलेक्शन आहे। उनमें तव्हां ॾिसो ॿ ग्रुप आहे, हिकिड़ो मेहतो साहिब जो ग्रुप आहे, ॿियो जेका आहे जमाली साहिब जो ग्रुप। उन ॿिन्ही ग्रुपनि जेका 2 ग्रुप अलॻि अलॻि विराए विया। हीअ जेके वकीलनि में जेका ग्रुप बंदी आहे उहा बबुल्लो में जेका आहे दरिया ते जेका कैनाल ठाहिण वारो मामलो जो इशू हो, धरणो जेका लॻो बबुल्लो ते, उन खां पोइ जेका आहे ग्रुप बंदी थी आहे। उन खां पोइ ग्रुप बंदी वकील मुंतशिर थी विया आहिनि। हिन वक़्तु जेका कराची सिटी जेका आहे कोर्ट, उन में उनजी बार जेका उन में बि ग्रुप बंदियूं आहिनि। सिंध हाई कोर्ट में ग्रुप बंदियूं आहिनि। तहिड़े हिसाब सां सॼी सिंध में जेका अलॻि अलॻि ग्रुप बंदियूं आहिनि। हिकिड़ो ज़िया लंजार ग्रुप आहे जेका सरकारी ग्रुप आहे, हिकिड़ो जेका सिंध दोस्तनि जो वकीलनि जो ग्रुप आहे जेके जदोजहद कनि पिया, साराइनि पिया। सो आमिर नवाज़ वड़ाइच उन इशारो कयो त जेका एफआईआर जेका दाख़िल कई आहे उन में यकीनन उनजी मुदाख़लत आहे। सो उन खां पोइ जेका हिकिड़ो वीडियो सोशल मीडिया ते हलनि पिया त जेका सिटी कोर्ट जे जेका थाणो आहे उनजे एसएचओ ते बि एफआईआर दाख़िल थियण खां पोइ इहा एफआईआर पंहिंजो तशदुद बि कई वियो, पर ओहिड़ो कुझु शयूं अहिड़ो वाज़ह साम्हूं न आहिनि आयूं। पर हीउ जेका मामलो जेको ॾिठो वञे पियो, हाणे वकीलनि जी जेका आहे उहो हुकूमत सां जेका इहो टकराव अची वियो। हाणे टकराव ॾिसे किथे दंग करे थो, जीअं हैदराबाद में जेका एसएसपीआर मामले ते टकराव हो, हाणे इहो मामलो केतिरो अॻिते वधे थो, इहो अॻिते वक़्तु साबित कंदो।